मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। पाली अधो मां वाली बीमार आ, को भी चीनी मुखे तलाक दे। ये तो मां भी बीमार आ, लालू मुखे तो तलाक कोन थो दे न। या गाल सही आ, पर पावली पर अम्मा पावली बाराणी थी करे, बाराणी न कर, पंहिंजे पैर ते पाणे कुहाड़ो थी हणी। याद कर मां वाली तुंहिंजे लाइ छा कुछ कोन कयो आ, सब कुछ कयो आ उन तुंहिंजे लाइ। जे इहा बीमारी तोखे लगी आ, हू तोखे तलाक ॾियां त तुंहिंजी दिल तां छा गुज़रे आ? पावली अञा वक्त न वयो आ। जे तू पंहिंजो फैसलो बदलाई त असां लालू खे चऊं, हू पंहिंजो फैसलो मटाईंदो। तुंहिंजी अखियुनि जे लुड़कनि फैसलो ॿुधाए छॾियो आ, बाक़ी तुंहिंजे दिल जी फैसले जी गवाही मां तुंहिंजे वातां ॿुधण थी चाहियां। ॿुधाए पावली ॿुधाए, छो नथी ॿुधाई? ॿुधाए न। बस कर मुंहिंजी भेण, बस कर। अदी जेसी ताईं न फैसलो थे, हाणे तू हीअं कर मूंखे 500 दे त मां मिठाई वठी अचां ऐं वात मिठो कयूं। वात मिठो कराईंदी सही तुंहिंजो बि ऐं मश्किरनि जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि जो, रुगो इन पावली ऐं मवाली जो तलाक जो फैसलो त थिए न। अदी मां त चवां थो इहा तलाक जल्दी थिए, जीअं पावली मवाली खां आज़ाद थिए ऐं तूं उन रिश्ते जी मुंहिंजे लाइ घुर करी। पर अदी किथे ईअं न थिए त असांजी महिनत जो मेवो वरी केरु ॿिया पिया खाइनि। ऐं अदा सफ़ा को चरियो वई, सब्र त कर न। ॾिस जाए महीने अंदरि तुंहिंजी शादी हिन पावली सां कराईंदुसि। बसि कर त हाणे एॾा ई हेॾनि ते कढी न खिलंदो कर, ईअं थो लॻे ॼण ज़ैतून ते लत अची वई। बंदि कर वात। भला इहा ख़ुशख़बरी तूं वारे भाइरनि खे ॿुधाए चा त अदी इज़त हिते कम खे पटियो वेठी आहे। तकड़ न कर दा, ओ मुंहिंजा मिठा कादन भा, तकड़ न कर, अञा फैसले जी रिज़ल्ट ई कान आई आहे। अदी अहिड़ियूं जे बादशाह वेठी आहीं त अलाह कंदो भलाई थींदी, पावली मवाली जी तलाक थींदी। ॿारण त वॾो ॿारियो हुम, पर इहा जेका लाली आहे न, मुंहिंजे ॿारियल मच खे ईअं फूको ॾेई विसाए न छॾियो। मूंखे मारे छॾियो, फाही चाढ़े छॾियो, मूंखे कुझु बि कयो, मां सूतलीअ खे तलाक कोन ॾींदुसि। सूतली खे तलाक मूं कॾहिं तोसां प्रणो कयो? हिकिड़ी ज़ाल हुई, उहा बि तलाक वठी हली वई, तूं बि तलाक ॾे। मां भला ॻोठ में ड्यूटी तलाक न वठण लाइ थो कयां छा? माफ़ कयो सूतली साहिब, जज़्बात में ख़बर न पई त वाच मां सूतली थो निकिरे या पावली थो निकिरे। हा, मां पावली खे तलाक कोन ॾींदुसि। अरे इन जी माना तू मुंहिंजो फैसलो कोन मञी दे? न तुंहिंजो फैसलो मंज़ूर, मूंखे अहिड़ा जे फैसला कंदे न सॼो चङो मुड़सी। हा अबा लालू, ही असांजो फैसलो कोन मञींदो, असां पावलीअ खे कोर्ट ते चाढ़ींदासीं। भली तव्हां मुंहिंजी ज़ाल पावली खे कोर्ट ते चाढ़ियो, जे कोर्ट जी ॾाकड़ तां चढ़ंदे किथां किरी पई ऐं हुनखे किथे धकु लॻो त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, हे मुड़सणो वाइदो आहे, तव्हांखे खाब में बंदूकूं न हणा, मुंहिंजा पीउ लॻो। अबा मवाली, पोठ जे बेस ते मुड़स, मुंहिंजो मतिलबु आहे त पोठ जे चङे मुड़स सां बग़ावत चङी न आहे। मूं मामे जो विर्त मञियो, इहो पंहिंजे तलाक वारो तीर पंहिंजे कमान मां जवाब कर कढी छॾ। अरे गुरु ख़ार थी रे समझाई। मामा वल्लू पावली भली मुंहिंजी घर में इज़त न करे, मुंहिंजी बेइज़ती ख़राब करे, रोज़ रोज़ मूंखे उठ वेह कराए, पर मूंखे माखीअ खां, खंड खां, मिश्रीअ खां, शंकीअ खां वधीक मिठी आई। वात पाणी कराए छॾी। अरे बाबा, हे ईअं कोन मञंदो। मां चवां थो चओ सूतलीअ खे त सॼो ॾींहुं थाने ते खणी वञी सचियूं हणे। अॻे जेल में दाल ॾींदा हुआ, अहिड़ी दाल जो रुॻी दाल हूंदी हुई, पर अॼुकल्ह जेलनि में मच्छी बि मिले सभु कुझु। भली मां जेल जी मच्छी खावां, भली मां जेल जो गोश्त खावां, पर पावली खे तलाक न ॾींदुसि। पावली हाणे रोअण खे बंदि कर, इहो ॿुधा त तूं आख़िर चाहीं छा थी? पावली अञा भी वक्त थी सोचे वठ, जेकॾहिं लालू पंहिंजो फैसलो कयो त लालू जे फैसले खे मां भी जवाब नथी ॾेई सघां। अदी पोइ तूं एतिरो चईस न त उहो मूंखां परे न वञे, छो त उन खां सिवा मुंहिंजी सरे ई नथी, मां उन खां बिना मरी वेंदसि। अम्मा, पावली जे मुंहं ते मूं फैसलो पढ़ी छॾियो हुओ, पर मां लालूअ खे चई न पई सघां, न जे करे त मतां मुंहिंजी भेण सम्झे त मां हुनखे घर मां ज़ोरी थी कढां। मां पंहिंजे मवाली खां बिना मरी वेंदीसां, मूंखे कहिड़ी ख़बर हुई त अदा लालू एतिरो सख़्तु कदम खणंदो। पावली, मां लालूअ खे फोन कयां थी ऐं फैसलो रोकायां थी। अदी वारो कर न, किथे मवाली मूंखे तलाक न ॾी छॾे। कोन थींदी पावली, तूं अलाह ते भरोसो रख, अलाह कंदो, ख़ैर थी वेंदो। अम्मा तूं पोइ जल्दी कर, लालू खे फोन कर, चेसि त पावली तलाक वठणु नथी चाहे। हा मां फोन कयांसि थी।
अम्मा लालू जो नंबर त बंदि आहे। अदी कोई हाणे छा थींदो? कुझु कोन थींदो। मां हाणे वञा थी फैसले ते ऐं लालू खे चवां थी त पंहिंजो फैसलो रोके। हाँ अम्मा जल्दी वञ, जल्दी कर, तकड़ कर, जल्दी वञ। वञा त थी पई। हाँ तकड़ कर। तलाक 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 या तलाक ई नथी थी सघे जेका ज़बरदस्ती ॾियारी वञे। लालू के वणे न वणे विचां कहिड़ो ज़रूरु करे। लालू आहे पहिरें नंबर जो वंटी मूंसां बि न जिठ कई आहे पोइ ख़बर अथई छा कई? कसीअ खे मूंखां तलाक वठाए पीरू पेटीअ खे ॾेई छॾिया। इन में लालू जो को ॾोह कोन्हे को। या ॾेढ मोहंडी कंदी रोज़ अचे मिठू कंदी त मां इन वलू वियाजीअ सां रहणु नथी चाहियां। तव्हां वरी हुनखे कहिड़े हाजीअ सां परणायो आहे? पीरू पेटीअ सां परणायो अथसि। वरी कहिड़ी असुल बसि मथां हूर लही आई। ऐं इहो न जेको पीरू पेटी जेके ॿार चवंदा आहिनि कलम सलेटी पेरू पेटी कलम सलेटी पीरू पेटी अबू अहिड़ो नक वारो ठोशो रखे नक वञी लालू जे खीसे में पवई। अरे इहो त मूंखे ॿुधा हैं तोखे फ़ैसिले में कंहिं घुरायो आहे? मूं घुरायो आहे कंहिंखे एतिरा था ॻाल्हाए मूंसां। मुंहिंजे पीउ गोबाटे जो छालो आहे, माना मुंहिंजो मामो थियो ऐं मामो भांज जे फ़ैसिले में न ईंदो त बाक़ी राज ॿिया घुराईंदुसि न मां। त पोइ मामे खे सम्झाए न त ख़ामोश थी फ़ैसिलो ॿुधे, फ़ैसिले में बीहे, पुराणी ॻाल्हि खे न खोटे। खामखां हणंदोमांसि पुरुष सिंगल न डबल। पुराणियूं ॻाल्हियूं थो खोटे? हा पोइ पुराणो माण्हू त पुराणियूं ॻाल्हियूं खोटींदो न। नओं छोकिरो ॿार त न आहे न, पुराणो आहे भली पुराणियूं खोले, अञा बि पुराणियूं खोले। जमादार तूतरी तूं ॿुधा तूतरी सूतली तूं बस कर वलू न त चंपा हाणी चालान कंदोसांइ। ॾिसी कोन थो ते लखनि करोड़नि जो केस हल पियो थो थिए न चांवर न पाणी न बीड़ी न सिगरेट कलाक बीठा आहियूं। केस मां सभिनी ते कंदुसि। मां कोर्ट में कूकूं कंदुसि, रेडियूं कंदुसि, ताऊं कंदुसि त मूंखां ज़बरदस्ती तलाक वठी करे ज़बरदस्ती। त वॾा तव्हां ते अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। पाण था गॾु असांजी बि नौकिरी कयो। तेल जेल अरे मोबाइल मां जेल विधो। चुप अदी लालू के फोन करे चओ न त मुंहिंजे मवाली खे गॾु वठी अचे। पावली लालू जो नंबर बंदि आहे। हू जॾहिं बि परेशान हूंदो आहे त नंबर बंदि करे छॾींदो आहे। अम्मा बि वॾो टाइम वरितो आहे, सवेल खां वई आहे, अञा ताणी न आई आहे। अदी मां मवाली खां बिना त मरी वेंदी साए। पावली तूं परेशान न थी, अलाह ख़ैर कंदो, अम्मा अची वेंदी। अल्लाह त ख़ैर कंदो अदी, पर मुंहिंजी परेशानी वधंदी थी वञे। अम्मा बि एॾी देर करे छॾी आहे। ओया पावली अम्मा अची वई। अम्मा छा थियो? मां वई हुअसि उते ओताक ते, पर ॿाहिरां तालो ॾिनो पियो हुयो। लॻे थो घरूनी फ़ैसिले जे करे ओताक जे ॿाहिरां लालू ताला हणाए छॾिया आहिनि, जंहिं फ़ैसिले में बिरादरी खां सवाइ को ॿाहिरियों माण्हू न अचे। अम्मा त तूं दरवाज़ो खड़काई हा न, दरवाज़ो खड़काइण में जो तप पे वतई छा? हाणे जेकॾहिं हू फ़ैसिलो करे वठनि ऐं मूंखे मवाली खे अलॻि करे वठनि त पोइ? पावली तूं परेशान न थी, लालू जज़्बाती आहे, पर हू जज़्बाती फ़ैसिला नाहे कंदो। हींअर त तुंहिंजो मोबाइल लाइ साह थो वञे। हा हूअ रोज़ रोज़ घरां कावड़जी हिते भॻी बीठी आहे, ओॾी महिल ख़बर कान पई पवई छा? अम्मा हाणे मां मवाली जे पेरनि जी जुती थी रहंदसि। हाणे मां हुनजे कदमनि में दम ॾींदसि। इहो तव्हां भले मूंखां लिखाए वठो। अम्मा तूं पावली खे हाणे न चो, हिन खे पंहिंजे ज़मीर मोचड़ो हणी छॾियो आहे। हाणे इहा हरकत कान कंदी। इहो त सही आहे, पर मुंहिंजी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़के थी। फ़ैसिले में अलाए छा थींदो। अम्मा अलाह ख़ैर कंदो, तव्हां सब्र त कयो, अलाह भलाई कंदो। मवाली हे फ़ैसिले जे कागज़ में सही कर। मां कोन कंदुसि। अरे मवाली बाबा सही कर न त साटो ॾेई काटो भञी विझंदई। मवाली सची छा थियो? बिस्मिल्लाह करे सही करे छॾ। कहिड़ो बनीअ जा कागज़नि जो लालू बनी पंहिंजे नाले ते कराए छॾींदो। कितीअ कन कपाए वारे ॻाल्हि ते अमल कर। ध्यानु छॾा बाबा, अमल सां हलो बुख लॻी आहे। मां सभु सम्झां थो त हीअ बनी जा कागज़ न आहिनि, पर हे मुंहिंजे वनीअ जा कागज़ आहिनि, जंहिंजे लाइ मूंखां चोरी सही वरिती थी वञे। अरे घणी गेल न कर, मवालिया सही करे जान छॾा रिवस में। असां सिंधी बनी ऐं वनीअ जो सौदो नाहियूं कंदा चाचा रिवस। चवंदा न आहिनि त हिकिड़ी जोइ ॿी जूइ छॾनि कीन जुआन, उहे बि इंसान जेके नंगनि था निचार थिया। मां मरी त सघां थो, पर इन्हनि कागरनि ते मां सही न कंदुसि। जानवर सिपाहियो वॾा जान बात। हा हा इहो ई मवाली खे साटो ॾेई ऐं हिन खां सही वठो। इहो साटो ओके मुंहिंजी कज़बानो शोकू शिकारी जेको आहे वॾो हकीम आहे, चए पियो त मुंहिंजा अब्बा ॾाॾा जेके आहिनि न यूनान में दफ़न थियल आहिनि। मूंखे उमेद आहे त मुंहिंजे पेट खे लमले त उहो ई करे सघे थो। हाँ पोइ वारो कर न मुआ,
कुझु असांजी बि बचत जो सोच, पर मूंखे हिकिड़ो फ़िक्रु आहे ॿियो त इन पावली ऐं मवाली जे विच में तलाक छो न थी। मूंखे त ॾाढी ॻणती आई आहे। मासी ख़ुदा का ख़ैर घुर, पाण बि त ॼाई वारी आहे, छो थी परावा घर फिटाइण जो सोचे। छोकिरी मूंखे इन्हनि ते बाहियूं आहिनि बाहियूं, इहा सुरीली पंहिंजो पाण खे अलाए छा थी सम्झे न। मां त चवां थी न छोकिरियूं दर पदर थियनि, ऐं इनजी लाली पाण खे त अलाए छा थी सम्झे। कज़ी लालू वारनि जे बारे में ईअं न सोच, छो त तुंहिंजे मुड़ुस जे पेट में उन्हनि जा टुकर आहिनि। हा, इहे टुकर त कुतनि खे बि ॾिबा आहिनि। हा, कहिड़ी त चङाई कई अथनि। जॾहिं तोखे बिंदरा इहे अगवा करे खणी विया हुया न अधे लालूअ तुंहिंजा पैसा भरे तोखे आज़ाद करायो हो। इहे पैसा त मिठल मुंहिंजो ओॾी महिल मुंहं ते हणी आयोसि, छाजो हुनजो थोरो आहे। मासी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ ते को बि माण्हू तिर जेतिरो बि थोरो करे न त माण्हू एहसान लाहे न सघे न त घटि में घटि ॻाए ज़रूर। ईअं माण्हू को बि न कंदो आहे जो ॿाहिरि ॿोली हंज जी ऐं वरी अंदरि कारो काओ वेठी आहीं। भले तूं त नेक औरत ई थी आई न, माणे बि त सेठ धनुअ जी मिल्कियत लाइ लेथड़ियूं पे पातियूं, वस कयई वस। पोइ सेठ धनुअ ॾिनसि वठ कोन त ॾिनई घोबाटे जी मिल्कियत खे घुमरी। रुपो बसि कज़ीअ जो ॾोह आहे, बाक़ी न मश्करनि जे ॻोठ जूं सभु खीर जोतल आहिनि। तूं पंहिंजो मन साफ़ कर, ठीकु आहे? तूं ॿियनि सां ॿधल न आहे। इहा ॻाल्हि न विसार मासी त हर को पंहिंजी क़बर में पाण वींदो ऐं हर को पंहिंजो पाण लोड़ींदो। कज़ी मूंखे वरी न पंहिंजे पेट लोड़ायो आहे, 5000 ॾे त मां न पेट खे लमलेट करे छॾियां। हाणे चुप करे वेह त ॾे न छिते वारो ज़हर लॻी न लमलेट करे। लाली अॼुकल्ह इहो मवाली पावली ॾाढो पाण में ख़ुशि लॻा पिया आहिनि। ॿुध, जो बि मूंसां नज़रुनि सां मिलाए, पाण में बि ख़ुशि रहूं न, तॾहिं मिला। बस कर हाणे, पर ॾिस मां या तो मवाली पिया अचनि, उहे छा सम्झंदा? असांजो जोड़ अलाह खे बि मंज़ूर आहे, तॾहिं असां पाण में जुदा कोन थियासीं न। अब मवाली इहो त ॿुधा, इहो हकीम शिकारपुरी चङो आहे या मिड़ई जुगाड़ी आहे? जुगाड़ी कहिड़ी आई था? एवन हकीम आहे। जीअं शिकारपुर जो आचार मशहूरु आहे न, ईअं इहो हकीम बि ॾाढो मशहूरु आहे। अलाह तव्हांखे जुदा थियण खां बचायो आहे, हाणे हिक ॿिए जो ख़्यालु रखिजो, हा न लाली? हा, ऐं अदा मवाली मूं पावलीअ सां ॻाल्हाए छॾियो आहे, हाणे तोसां को बि अंगल कोन कंदी। हाणे मवाली साहब तूं बि अदी पावली जो ख़्यालु रखिजांइ। हाणे जे घणो लुड़ बखेड़ो कयो न तो ख़बर छा कंदुमि, फिंगर हणी तलाक वठाईंदोमांइ मां। संडू साहब, मां पावलीअ जो घणो ख़्यालु कंदुसि, पर तूं बि त पंहिंजी सालीअ खे सम्झा न, कुझु भारत करीसि। हा बा मवाली, हाणे तूं चवंदसि उथ त उथंदी, तूं चवंदसि वेह न त वेहंदी। मां भला चरियो थो नज़र अचां जो हरू भरू पंहिंजी पावलीअ खे उठ वेह कराईंदुसि। कराइजांइसि में न त सिंगल बुर्श न डबल बुर्श हणंदोसांइ। मुंहिंजो ख़ैर आहे, तूं पंहिंजे रंधनि खे सही नंबर सां बुर्श कर। अदा मवाली, लालूअ कचो बसर खाधो आहे त वात में धप त हूंदी न। बसर हिन जो खाधल हो? मां बि चवां फैसले में सभई माण्हू हिक ॿिए खे शक जी निगाह सां पिया ॾिसनि। मवाली कचो बसर थधो थींदो अथई, खाईंदो कर केस जी बीमारी खां चङो अथई। एतिरो बि थधो कोन्हे जो केॾी महिल बसर खाईंदे खाईंदे ख़बर ई न पए त सियारो आहे या ऊन्हारो आहे। अदी छा ॻाल्हि आहे? मूं सभा स्कूल जी घंटी अघु सुॼी वियो अथई। अड़े अदा बस कर रे, बस कर, कहिड़ी तो सूरन जो ॻाल्हियूं पुछी। सोचां थी त आऊं इन पावली ऐं सुरीली खे तलाक वारे धुबण में उछलिया थी, पर हू वरी बि तरी निकिरी थियूं अचनि। अदी कमु सफ़ा सोलो लॻो पियो, पर अचानक ने शौक़ु शिमर अची एंट्री कई ऐं सॼो कमु ख़राबु थी वियो। ये शौक़ु वरी केरु आहे? किथां आयो, छो आयो, कीअं आयो, कंहिं मोकिलिस? मूंखे सॼी तफ़सील ॿुधाए बायोमेट्रिक सां इहो किथां आयो आहे, छो आयो आहे, कॾहिं नाज़ुल थियो। परे खां थो अचे, ईअं थो लॻे ॼण को मोरे खां फ़क़ीर पियो अचे, ऐं नालो वरी शौक़ु शिकारपुरी। इन मोए जूं त पूरी कान थी छा जो वरी हितां रुलंदो पिनंदो अची त मश्किरनि जे ॻोठ में पहुतो आहे। भेण, इलाज में लॻे थो वॾो को असर अथसि, हींअर ई गिराक जी लेन लॻी पई अथसि। पर इन निभागे खे हिते घुरायो के ज़रूर के चुरचुर कई हूंदी। हाणे त अची मुंहिंजी रोज़ी ते लत ॾिनी अथसि। अदी रोज़ीअ जो ज़िमो अलाह जो आहे, जीतनि जड़नि खे बि ॾिए थो न, असांखे बि ॾींदो। हिते आऊं कख खपाइण कोन आई हुअसि, माल कमाइण आई हुअसि, माल। पर हिते हाणे मूंखां कख केरु कोन वठंदो, पोइ त बुख मुआसी न। इहे कख वरी कहिड़ा कम जा आहिनि, उछले छॾीन। ॻोठ वारियूं मायूं तोखां कख इन जे लाइ वठंदियूं हुयूं त उमेद सां थियूं, पर रहंदो ई ना उमेद थी वियूं।
50 घंटे भला लोटड़ो कराया ईदन जुमन ते भला काल बि कंदासीं ऐं हाल वाल वठूं न। अची वञ पंहिंजी रग ते हा त 50 रुपयो ॾे कहिड़ो होला 4 रुपया थिया था जुमन वारनि सां ॻाल्हाइण लाइ हा कहिड़ो कल्याण कयो अथनि तोसां राही अथनि जो हुननि सां ॻाल्हाई थो छॾी न परे। अभी हाणे इहो शिकारपुरी हकीम मवालीअ जो इलाज पियो करे जेकॾहिं हिन इलाज में कामयाब थी वियो त तूं पाण वारी दवा वञी दादू में कपाइजांइ। वो मर्दनि जो इलाज कंदो मर्दनि जो हा बाक़ी ये मायूं जेके आहिनि मश्करनि जे ॻोठ वारियूं मुंहिंजे चंबे में आहिनि हा इन्हनि खे अहिड़ा दोलाबा ॾींदीसानि अहिड़ा दोलाबा ॾेई इहे फकियूं खाराईंदीसानि रुगो नोट ई नोट मूं वटि हूंदा तूं वेही ॾिसजांइ छो जो मुंहिंजो नालो इज़त आहे इज़त इज़त जी इज़त त वॾी आहे केरु नथो करे तूं छा कयांसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वो आया अंगड़े अजीब नसीब भला आया अंगड़े अजीब वो नसीब भला ये अंगड़ चुमा या अजीब चुमा। अम्मा हाणे इन्हनि कलामनि खे तकलीफ़ न ॾे वीचारा सहकी पंदा। वो छो न चवा मां केसरागी पुट मुझो अंगड़ ते आयो वो छो न चवा मां सरागी मवाली मुझो अंगड़ ते आयो। हाणे हिन ॻाइणे खे तकलीफ़ न ॾे छॾी ग़रीब आहे वीचारो ॿिए किचे जी कयूं बीहण में मज़ो न आहे। ओ वेह न वञ पुटड़ा मुंहिंजा ओ अञा तो सां दिल जूं ॻाल्हियूं करी वठनि। वे अम्मा तूं बि वे मां काथे बि हीअं बाग़ में ॻायां न ईअं सम्झो त वणनि जा ॿूटनि जा पन छणी वञनि ॿार में खिज़ा अची वञे। खोड़ सेरा गाना सिंधी कलाम सभु यादि आहिनि सभु। मासी गाना ख़त्म थी विया हुजनि त अॻिते हलण जी कोशिशि कयूं। बसि सच पुछो त तव्हांखे ॾिसी मां तव्हांजो आदुर्भाव कयो उन ख़ुशीअ में इहे सेरा कलाम ॻायमि एॾी ख़ुशी थी आहे जो मां बयानु नथी करे सघां। ॼण त मुंहिंजे लाइ अॼु ईद ई। अॼु खां पोइ असां सभु हिन घर में ख़ुशि रहंदासीं ऐं थोड़नि ॻाल्हियुनि ते झगड़ो कोन कंदासीं। हा पर मूंखे टाइम ते मानी मिली त पोइ छो त जे मूंखे टाइम ते मानी नथी मिले मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी थो वञे वरी कंहिं महिल हाई बि थी थो वञे पोइ मूं ते मया न ॾिजो। मुंहिंजा मखण मवाली तोखे पंहिंजी हर शइ टाइम ते मिलंदी तूं गणती न कर। बस संभड़ बस इहो ॾाढो सुठो लफ़्ज़ चई घणी ख़ल्क़ खिली आहे। बसि अॻिते हिक ॿिए सां कुर्ब प्यार सिक सां हलजो असली हिक ॿिए सां मुंहुं बि न गुंजाइजो। मुंहिंजो मुंहुं त नंढो आहे जेकॾहिं मवाली जे मुंहं ते गुंज नज़र आया त स्त्री सां सिधा करे छॾंदीसांसि। हा मुंहिंजो मुंहुं आहे काटन जो वॻो आहे जो गुंज लाहींदी स्त्रीअ सां। ठाहियो हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे वरी भोगन में चिड़ी न वञूं। तव्हां वेठो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे वठां। मासी चांहि मां थी तयारु कयां। हा इहो भलो आहे घणनि ॾींहंनि खां पोइ पावली अठनि जी चांहि पीअंदुसि न त मुंहिंजो दिमाग़ कमु कंदो। ठाहियां अबा टोनी हाणे ॾिसी थो न मूं वारे पुट ने लालू जा कम चवां थो त मधुका सां शादी कर। हमरा चिड़ियो थो पवे ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचेसि दिमाग़ में ई कोन थी पएसि। बाबा रीवत तव्हां लालू साहब जो हरू भरू पिया घर फिटायो तव्हां ईअं कयो मलूका सां मुंहिंजी शादी करायो। हिन ॻोठ जे कानून मुताबिक़ तूं मलूका सां शादी नथो करे सघीं। अबे क्यों हिला रहे हो? अबे क्या बच्चे टोनी की जान लेगा क्या? मुंह में केड़ी खराबी है जो मैं मल्लूका से शादी नथो कर सका? चाचा हिला यार। तूं हिन ॻोठ मां शादी नथो करे सघीं छो जो तूं कराचीअ मां आयो हुई। हिन ॻोठ मां उहो ई माण्हू शादी करे सघे थो जेको बराबरि हिन ॻोठ जो हूंदो। अरे यार शादी तो कया कहिड़ो शनाती कार तो ठारायां। ऐं हा चाचा ॿी ॻाल्हि इहा त मल्लूका बि मूंखे पसंदि कंदी आहे। आई लव यू सो ब्यूटीफुल बेबी। शर्म कर हाणे जे या ॿीहर ॻाल्हि कई थी हिन कमदारीअ सां हथ धोई छॾियो। पर छो छा लाइ वाए क्यों किस लिए चाचा क्यों हिलाया जा रहा है मासूम बच्चे को? ओहो इन लाइ त मां दिल में मलूका खे पंहिंजी नूंहं बणाए वेठो आहियां। अरे यार चाचा कमाल करते हो यार। लालू न त हरगिज़ शादी कोन कंदो छो त लालू त अदी लाली सां प्यार कंदो है न। वो प्यार करण सां घर में रौनक न हूंदी आहे। नंढो ॿार बि घर में ज़रूरी आहे। ठीक है चाचा जेकॾहिं मलूका सां लालू साहब जी शादी थी बि वई ऐं उन खां पोइ बि हुनखे ॿार न थिए त पोइ यार रीबस बाबा जेकॾहिं लालू साहब मलूका सां शादी कंदो त पोइ वरी
टी शादी कीअं कंदो त पोइ मां हुनजे टी बि शादी कंदुसि जेसि ताईं मूंखे पोटो न मिलंदो तेसि ताईं मां लालूअ जी पचर कोन छॾींदुसि। अरे चाचा आई एम हैंडसम सो ब्यूटीफुल नौजवान तू मुंहिंजो ई चवण वठ मुंहिंजी मलूका ते शादी कराए ॾाढी सुठी जोड़ी आहे पर थोरी कदम हेठी की आहे मैनेज कंदोसांसि। जेकॾहिं मूंखे पुटु ॼाओ न त उहो मां लालू साहब खे ॾींदुसि ऐं उनजो नालो रखंदुसि कालू, छो त ही लालू हू कालू, लालू कालू लालू कालू। केॾी सुठी जोड़ी आहे पीउ पुट जी। हाणे बसि कर, छाती थो करे के दफ़े न पक पक कई अथई त मां बिना टिकट तां मोकिलियुसि कराची जलबाणी कोच में। वाली हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी इज़त ऐं तुंहिंजी सिहत तुंहिंजे हथ में आहे, ठीकु आहे न। टाइम सां दवा खाईंदे त ठीकु थी वेंदे। हकीम साहब तुंहिंजी दवा ॾाढी गरम आहे, असुल सॼी राति मुंहिंजी निंड फिटाए था छॾी। कहिड़े न जड़ियुनि ॿूटनि मां ठाहिया अथई। इन में गंदरव जी छटांग खनि पियल आहे। मां चवां थो त मुंहिंजे इलाज सां माण्हुनि खे शफ़ा थिए, जीअं मुंहिंजो शफ़ा खानो मशहूरु थिए ऐं जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त हकीम शिकारपुरी छिलर लाहींदो आहे, छिलर हर मर्ज़ जा। हकीम साहब शुरूआत में मुफ़्त में इलाज कर न, जीअं ग़रीब गुरबे खे ख़बर पवे त तूं हिन ॻोठ में अची वियो आहीं। हकीम साहब मूं वारे कीरड़ीअ सही सलाह ॾिनी अथई, देरी न कर, कम खे पट, सॼे ॻोठ खे मुफ़्त में दवा ॾे, मूंखां बि टको बि न वठि। पोइ तूं मुंहिंजा कम ॾिस, हर जाइ ते वञी तुंहिंजी तारीख़ छॾाईंदुसि, ऐं मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजी तारीफ़ कंदुसि जीअं गिराकी वधई। तारीफ़ उन रब जी आहे जे हिन शोकू शिकारपुरी खे हकीम बणायो आहे। उस्ताद 100 खनि घटि ॾिजांसि, 2 ॼणा गॾिजी आया आहियूं। अरे रे किरड़ी तूं विच में न ॻाल्हाए, मूं महिनत कई आहे, रुपयो बि घटि कोन वठंदो तव्हां। मुंहिंजे रिआयत करण वारा सेल ई सड़ी आहे। छिलर लाहींदो आहे, छिलर मच्छीअ जा न हर मर्ज़ जा। हाँ यार जे रिआयत करी, हाँ तुंहिंजी महिरबानी, नथो करी पैसा ॾियणा आहिनि, अचु त भला ॾोक खे खणी ॾिए। अचु अचु अचो बाबा अचो बाबा। थोरा तूं छा पाण खे बणायो अथई? तूं ॿियनि खे सोड़ो कंदो आहीं, अॼु तूं हे कपिड़ा पाए पाण खे सोड़ो कयो आहे। सादगी के मश्करनि जे ॻोठ जा माण्हू पसंदि कोन था कनि, इनजे करे कोड़े पंहिंजो सिलेंडर मटायो आहे। अरे सिलेंडर न, स्टैंडर तो स्टैंडर। हा भोतारी इहो जेको तूं थो चई। अॼुकल्ह न माण्हू जी इज़त उनजी पासरेटी ॾिस था कनि। थोरा पासराटी न पर्सनैलिटी चवंदा आहिनि, पर्सनैलिटी। अरे हेॾे अंग्रेज़ी नथी अचई त पोइ अंग्रेज़ी जो ऑपरेशन छो थो करी? बसि भोतारी इहो सॼो कमु न इश्क जो अथई, जो आशिक अंग्रेज़ी ॻाल्हाइण ते ऐं हे पतलून पाइण ते मजबूर थी पिया आहिनि। थोरा तूं छा थो सम्झी? तोखे हिन लिफ़ाफ़े में ॾिसी पीरू तोखे संग ॾींदो? लठ सां मलूका सां मिलां थो न, ईअं थो लॻे ॼण पोटी ॾाॾे सां ॾुख सूर थी सले। इन जे करे मां पाण खे हीरो बणायो आहे। इन्हनि कपिड़नि ते हीरो कोन थो लॻी, इन्हनि कपिड़नि ते सीरो थो लॻी, सीरो जेको ईद जे ॾींहुं माण्हू दर ते फिटी करे छॾींदा आहिनि। मां कमदारनि में तब्दीली आणणु थो चाहियां। हर फिल्म हुजे या सिंधी ड्रामो हुजे, कमदार लठ या पटके सां ॾेखारियो वेंदो आहे। मां पहिरियों चकर या चेंजिंग आणींदुसि त कमदार पैंट शर्ट पाए कमदारी थो करे। थोरा तुंहिंजे इन तब्दीली जे करे कुतनि खे बि कावड़ लॻींदी। किथे कुता चक हणी या पतलून न फाड़े विझंदई। हिकु त तो अॼु लठ बि न आहे आंदी जो पंहिंजो तूं बचा रखी। अहिड़ी ज़िंदगी खां त माण्हू कुते जे पेट में चङो आहे। अञा बि जे मलूका मूंखे पसंदि न कयो न त पोइ कोड़ो सफ़ा क्लीन शेव ॾिसंदे। अरे कोड़ा इहो कर न कजांइ, मुछुनि खां सवाइ असुल बि न ठहंदे। ईअं लॻंदे ॼण सेन वारी मशीन पंधु कंदी थी अचे। भूतार बख्शल कोड़े जी ज़िंदगी भोग बणिजी आहे, लेकिन तूं त भोग न कर न। अम्मा तुर्गुम खे इजाज़त ॾे, इन लाली जे घर में घिड़ी लाली खे बेइज्जतो करे ईंदसि। माठ करे वेह, लाली असांजे मश्करे जे ॻोठ जी वॾेरी आहे, तूं भला उन सां वञी कीअं ॻाल्हाईंदी आहे? हाँ असां ग़रीब माण्हू आहियूं। ग़रीब आहियूं त असांजे घर में अची असांजी बेइज्जती कंदी? अॼु मुंहिंजे वारनि में हथु विधा अथसि, सुभाणे भाॼई चिलकणी या तुंहिंजे मथे में हथु विझे पोइ? हाणे उहा बि अहिड़ी ग़लती कोन कंदी। मां हुनजे मुड़ुस लालूअ खे ऐं मानस सुरीलीअ खे दां ॾेई आई आहियां। हुन बि मलूका सां वेर पातो आहे। जेकॾहिं मलूका हुनखे हुनजे घर मां न कढायो त मां बि पंहिंजे पीउ जी धीउ आहियां। ओ छोरी निभागी, आस्ते ॻाल्हि आस्ते, भितनि खे बि कन हूंदा आहिनि, वरी न असांखे कंडा कढणा पवनि। कंडा तूं न लाली खे कढणा पवंदा जे घर में अची मुंहिंजी बेइज्जती कई आहे। ओ छोरी बस कर, वात खे मुंहुं ॾे।
किथे तुंहिंजी भाॼी चिलकड़ी ॿुधंदी न त आज़ार करे छॾींदी असांजे लाइ। जॾहिं चिलकड़ी जे कननि ते ॻाल्हि पई त मां खे ॿुधाइण में देरी कोन कंदी ऐं हूअ वञी टपाल पहुचाइण वेंदी। मासी सेठियाणी मवाली जे मसले जे करे उन जे घर वेंदी ई कोन्हे, वरी टपाल कीअं पहुचाईंदी? इहे 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। हाँ जॾहिं न इहे मसला थोरा हेॾे होॾे थी वेंदा त इन सुरीली सेठियाणीअ जूं पाण में दिलियूं 10 गंढियूं अची वेंदियूं। अम्मा मां बि कहिड़े न कहिड़े नमूने हुन खां बदिलो ज़रूर वठंदसि ऐं पोइ वञी मुंहिंजे मन खे सुकून ईंदो। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।